हज़रत फुदैल बिन अयाज़ जो वाक़ियो तव्हांजे अॻियां बयान थो कयां। मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे रसाइल जे अंदरि लिखियो आहे, हज़रत फुदैल बिन अयाज़ वक़्त जो मशहूर अल्लाह जो कामिल वली हुयो, उन जो शागिर्द आहे, उन जे मथां मौत जो वक़्तु अची वियो। हज़रत फुदैल बिन अयाज़ पाण उन जाइ ते मौजूद आहे, यासीन शरीफ़ जी तिलावत शुरू कई त उहो फुदैल बिन अयाज़ खे शागिर्द संदसि मुरीद शागिर्द थो चवे, जी सही यासीन मुंहिंजे मथां न पढ़, यासीन मुंहिंजे मथां न पढ़ो। बुज़ुर्ग ख़ामोश थी वियो, तलक़ीन करण लॻो हुनखे कलमे जी, हाणे वञण वारो आहे, तलक़ीन खे कलमे जी कयां। तलक़ीन जॾहिं शुरू कयई त चई सही या तलक़ीन में मूंखे न कर, छो मां इन खां बेज़ार आहियां, माज़अल्लाह ख़ुदा पनाह में रखे। मरण वारे टाइम ते तो चयो मां इन खां बेज़ार आहियां कलमे खां, मूंखे या तलक़ीन कलमे जी न कयो। मरी वियो। हज़रत फुदैल बिन अयाज़ उथियो, सिधो पंहिंजे हुजरे में वियो। 40 ॾींहं हुजरे खां ॿाहिरि सवाइ कंहिं शरई ज़रूरत जे ॿाहिरि बुज़ुर्ग निकितो ई न, रोंदो रहियो 40 ॾींहं। 40 ॾींहं खां बाद में संदसि शागिर्द मुरीद ख्वाब में नज़र आयो, ॾिठई त फ़रिश्ता हिनखे जहन्नम ॾे गेलियो था वञनि। चयसि तोसां छा थियो, तू त मुंहिंजे शागिर्दनि में सभिनी खां मथे दर्जो रखंदे हे। शागिर्द फुदैल बिन अयाज़ जा घणा, जे उन सभिनी मां तू सभु आला हुई, सभिनी मां दर्जो तुंहिंजो मथे नज़र पे आयो, तोखे जहन्नम ॾे छिकियो त वञनि। चयसि मुंहिंजो ख़ात्मो बुरो थियो, ईमान ते ख़ात्मो मुंहिंजो कोन थियो। जी छाजे करे ख़ुदा तोखां मार्फत पंहिंजी फुरे छॾी, जे 3 ॻाल्हियुनि जे करे। 3 हिकिड़ा अहिड़ा अमल मुंहिंजे अंदर हा जंहिंजे करे ख़ुदा जी मार्फत जो ॾीओ जेको मुंहिंजे अंदर में ॿरियो पे, ख़ुदा उनखे विसाए छॾियो। ख़ुदा पंहिंजी मार्फत जो नूर मूंखां सलफ़ फरमायो, ईमान मूंखां खसिजी वियो, ख़ात्मो मुंहिंजो बुरो थियो। कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे? चईसि 3 ॻाल्हियूं हो, उन 3 ॻाल्हियुनि जे करे मुंहिंजो ईमान वियो। कहिड़ियूं? जी सभ खां पहिरीं चुगलखोरी। चुगलखोरी ख़ुदा जा बंदो वक़्तु सीधा आया पोइ पाण में था ॻाल्हायो, अल्लाह जी हिदायत थिएव। ईअं फ़िक्र आख़िर तव्हां वेही करे ॿुधंदो ऐं सुधरंदा। पहिरें नंबर ते चुगलखोरी। चुगलखोरी छा आहे? हितां जी ॻाल्हि ॿुध, हुते वञी कर, हुतां जी ॿुध, हुते वञी कर, हुतां जी ॿुध, हुते वञी ॻाल्हि कर। इहा आहे चुगली हणण। केतिरी असां में आम आहे। हिते असां ॻाल्हि कईसूं, हितां उथियो वञी हुननि खे ॿियनि खे ॻाल्हि कई, हुननि वरी हुननि खे का ख़बर आहे त इन जो वबाल सुभाणे कहिड़ो थींदो। बस इन आसरे ते तो रहमत खां मायूस न थियो, बिल्कुलु मायूस न थियो, पर ख़ुदा जे ख़ौफ खां बि बेखौफ न थियो। डर हुजे, अल ईमान बैन रजा वल खौफ, ईमान उम्मीद ऐं खौफ जे विच में आ। न सिर्फ़ खौफ जो नालो ईमान आ, न सिर्फ़ उम्मीद जो नालो ईमान आ। उम्मीद बि अल्लाह जे रहमत में हुजे त ख़ुदा जे अज़ाब खां खौफ बि हुजे। इन्हनि चुगलियुनि जेके तबाहियूं दुनिया में आंदियूं, इन्हनि चुगलियुनि जेको मुआशरे खे बर्बाद कयो, हितां जूं ॻाल्हियूं हुते ॿुधी करे वञी करण सब्र ई कोन थो अचे। चुगलियूं हणे फुदैल बिन अयाज़ खे अर्ज़ कई कि पहिरें नंबर ते चुगली, 2 नंबर ते हसद। हसद रखण ॿिए सां। हसद छा आहे? त इहा फलाणे वटि जेका नेमत आहे इहा इन वटि न हुजे, इन खां खसिजी वञे, इहा मूं वटि हुजे। इहो आहे हसद। साड़, जेकॾहिं माण्हूअ खे रीस थिए, जंहिंखे रश्क चइबो आहे, त इन वटि बि आहे पर इहा नेमत मूं वटि बि हुजे। माना जहिड़ो इहो नेक आहे, ख़ुदा मूंखे बि तौफ़ीक़ अता फरमाए त मां बि अहिड़ो थी वञा। इहा भली आहे, लेकिन इन वटि हुजे ई न, इन वटि छो आहे? इहो हसद आहे। चइसे 2 नंबर हसद जे करे ख़ुदा मार्फत वारो नूर, ईमान जो नूर मूंखां सलफ़ फरमायो।
ऐं 3 नंबर ते हिकिड़ो मुंह में मर्ज़ हो, हिकिड़ी मुंह में बीमारी ही। एक तबीब हकीम वटि मां वयुसि, उन खां मूं वञी पुछा कई इन इल्लत बीमारी मर्ज़ जो इलाज कहिड़ो आहे? मूंखे चए रोज़ानो शराब जो हिकिड़ो प्यालो या शराब जो हिकिड़ो गिलास पीअंदो कर। मां उन मर्ज़ खां पंहिंजे जान खे छॾाइण जे लाइ उन हकीम जे चवण ते बस मां ॿिए पासे ॾे न वञुसि, को मां ॿियो इलाज तलाश न कयो, वञी मां इन शराब खे वरितो। मोह जॾहिं माया ईमान जो नूर वयो, मार्फत जो नूर वयो, खुदा खे सुञाण वारो जज़्बो एसाद नूर वियो ऐं मां बेईमान थी करे मूं आहियां। हाणे मूंखे जहन्नम ॾे मलाइक मूंखे छिकियो था वञनि। मुस्लमानो, कॾहिं इहो फिक्र असां कयो त असां जेको अमल कयूं था नतीजो उनजो छा निकिरंदो? मां त सम्झी वेठुसि बाबा, मां 8 साल कोर्स कयो, 30 साल मूं पढ़ायो आहे, मां त वॾी ख़िदमत करे छॾी आहे। बस बिश्त जा दरादा मरां त मुंहिंजे लाइ अॻी खुलिया पिया आहिनि, न मुंहिंजा वता। अल्लाह समद, खुदा जी ज़ात बेनियाज़ा। अल्लाह खे न को असांजे इल्म जी ज़रूरत आहे, अल्लाह खे न को मुजादा असांजे इबादतुनि जी ज़रूरत आहे। इबादतूं कयूं था त खुदा राज़ी थिए, चओ सुभान अल्लाह। असां तव्हां इल्म पढ़ूं त अल्लाह जे रज़ा जे वास्ते, पर जेकॾहिं नाहे खुदा जी रज़ा त पोइ का ख़बर नाहे हशर असांजो कहिड़ो थींदो।